बहराम में मोहम्मद सादिक खोसो की रिपोर्ट मूजिब बहराम में बदअमनी ऐं मंशियात जो राज, पुलिस ख़ामोश तमाशाई। बहराम थाने की हद में चोरियों ऐं मंशियात फ़रोशी रोज़ जो मामूल बणिजी वई। ताज़ो ही रिटायर्ड फ़ौजी नियाज़ हुसैन मंगसी की ज़मीन तां सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान चोरी थी वियो, जॾहिं त जवाबदार बिजली जूं तारूं पुण लाहे विया। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जॾहिं खां वॾो मुंशी रमज़ान लाशारी मुक़ररु थियो आहे तॾहिं खां ॾोहनि में इज़ाफ़ो थियो आहे ऐं सरेआम आइस तोड़े चर्स जो विकिरो थी रहियो आहे। शहरनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मुंशी खे हटाए ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे ऐं बदअमनी ते कंट्रोल करे अवाम खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। नाज़रीन, बहराम में बदअमनी ऐं मंशियात जो राज, पुलिस ख़ामोश तमाशाई।